टंड जान मोहम्मद रोड हादसो चांडिया बिरादरी जा 2 नौजवान तॾहिं ते फ़ौत, हिकु ॼणो शदीद ज़ख़्मी। तफ़सील मूजिब टंडो जान मोहम्मद वेझो काकड़ स्टॉप ते कार जो मोटरसाइकिल खे टक्कर, नतीजे में मोटरसाइकिल सवार 3 ॼणनि मथां पोयां ईंदड़ तेज़ रफ़्तार एसी कोच टिनी मोटरसाइकिल सवारनि मथां चढ़ी वई, जिन जे 2 ॼणा थरी ते फ़ौत थी विया, जॾहिं त हिकु ॼणो शदीद ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी जो ताल्लुक़ चांडिया बिरादरी सां आहे, जेको ॻोठ बचल चांडी जा रहिवासी आहिनि, जिन में हिकु फ़ौती नौजवान जी सुञाणप 13 साला अलीम पुट हसनू चांडियो, जॾहिं त ॿिए फ़ौती जी सुञाणप वसीम पुट अली गोहर चांडियो, जंहिंजी उमिरि 11 साल आहे, जॾहिं त ज़ख़्मी नौजवान मोहम्मद इक़बाल पुट अनवर चांडियो तौरु थी आहे। रोड हादसे जे फ़ौती ज़ख़्मी खे पुलिस रूरल हेल्थ सेंटर खणाए पहुचाए ज़ख़्मी खे तिबी इमदाद ॾियण बाद हैदराबाद रेफर कयो वियो, जेको पिणु हैदराबाद वेंदे रस्ते में फ़ौत थी वियो। जॾहिं त फ़ौती नौजवान जा मढ़ ज़रूरी काग़ज़ी कार्रवाई बाद वाटसन हवाले कया विया, जॾहिं त आख़िरी तलान ताईं वाक़े जो को बि केस दाख़िल न थी सघियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।